परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत है। मुंहिंजा प्यारो पिछले ॾींहंनि में असां इन ॻाल्हि खे ॾिठोसीं कि बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उहो सवलो आहे कि न, छा उनखे सभु ॼणा करे सघनि था या न। असां ॾिठोसीं कि हा बिल्कुलु जेको बाइबल रस्तो ॿुधाए थी उहो सवलो आहे, उनखे हर हिकु माण्हू करे सघे थो पियो, चाहे उहो विदेश में रहंदो हुजे या भारत में। हर हिकु ॼणो चाहे ग़रीब हुजे या अमीर हुजे उनखे करे सघे थो पियो। मुंहिंजा प्यारो, अगरि तव्हां चाहियो त परमेश्वर जो प्यार चैनल में वञी करे उनखे सुठी तरह सां ॾिसी ऐं सम्झी सघंदा आहियो। मुंहिंजा प्यारो, पिछले ॾींहंनि में असां हिन सवाल खे उथारियोसीं कि बाइबल जेको रस्तो ॿुधाए थी पई उनजो छा कोई सबूत आहे। इन जो मतिलबु आहे कि असां अगरि जे यीशु मसीह खे पंहिंजे जीवन जो राजा बणाईंदासीं, असां बाइबल जे मथां विश्वास कंदासीं, उनजे रस्ते जे मथां विश्वास कंदासीं, त छा गारंटी आहे, छा सबूत आहे कि असांजे मथां सज़ा कोन थींदी, असां वञी परमेश्वर सां मिलंदासीं। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे कुझु ॻाल्हियुनि जे द्वारा इन ॻाल्हि खे सम्झाइण जी कोशिशि कंदुसि कि असां बाइबल ते विश्वास करे सघंदा आहियूं। बाइबल जेको आहे उहो सचो आहे, परमेश्वर जो वचन आहे। ऐं मां उनजी शुरूआति इन तरीक़े सां कंदुसि कि मानव जी जेकी रचना आहे उतां खां तव्हांखे कुझु ॻाल्हियूं ॿुधाए करे असां ॾिसूं था पिया कि बाइबल जेको आहे मानव जी जेकी रचना आहे उनजे बारे में सटीकता सां ॿुधाए थी पई। जीअं त बाइबल ॿुधाए थी पई कि परमेश्वर जेको आहे मानव खे, इंसान खे मिट्टीअ मां ठाहियईं। जेॾी महिल इन इंसान जी रचना कई त उनजी रचना जेकी आहे उहा मिट्टीअ मां कई ऐं उनजे अंदरि पंहिंजी आत्मा विधाई, मतिलबु पंहिंजे स्वरूप में हुनखे ठाहियईं। मुंहिंजा प्यारो, अॼु असां ॾिसूं था पिया कि विज्ञान जेको आहे उहो इन ॻाल्हि खे साबित थो करे पियो कि हा जेके तत्व मिट्टीअ में पाया था वञनि पिया उहे ई साॻा ई तत्व जेके आहिनि उहो इंसान में था पाया वञनि पिया, असांजे शरीर में था पाया वञनि पिया। असां इन ॻाल्हि खां स्पष्ट तरीक़े सां सम्झी सघंदा आहियूं जिते कंहिं बि ग्रंथ में ऐं कंहिं पंथ में इहो लिखियलु कोन्हे कि मानव जी जेकी सृष्टि आहे उहो मिट्टीअ मां थी आहे। उते असां बाइबल स्पष्टता सां ॿुधाए थी पई ऐं विज्ञान इन ॻाल्हि ते छाप थो हणे पियो कि हा बाइबल जेको आहे उहो सत्य आहे। जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि बाइबल ॿुधाए थी पई कि परमेश्वर इंसान खे पंहिंजे स्वरूप में ठाही। इन जो मतिलबु आहे कि परमेश्वर जेको आत्मा आहे उनजे अंदरि पंहिंजी आत्मा विधाई। त असां उतां बि सम्झी सघूं था कि हा बाइबल जेकी आहे सत्य आहे। जीअं त असां ॾिसूं था पिया कि परमेश्वर जेको आहे उहो रचनात्मक आहे ऐं असां उते ई ॾिसूं था कि इंसान बि रचनात्मक आहे। उनजे अलावा असां ॾिसूं था कि परमेश्वर जेको आहे उहो बुद्धिशाली परमेश्वर आहे। उन ई जॻह ते असां ॾिसूं था कि इंसान बि बुद्धिशाली आहे, उनजे अंदरि बि बुद्धि आहे। इन जे अलावा असां ॾिसूं था कि परमेश्वर जेको आहे विवेकशील आहे, उनखे नैतिकता ऐं अनैतिकता जी ख़बर थी पए पई। उते ई असां इंसान जे बारे में बि ॾिसूं था पिया कि उनखे बि नैतिकता ऐं अनैतिकता जी ख़बर पए थी कि छा सही आहे छा ग़लति आहे। इन जे अलावा असांखे ख़बर आहे कि परमेश्वर जेको आत्मा आहे उहो आध्यात्मिक आहे। उअं ई असां इंसान जे अंदरि बि ॾिसूं था कि इंसान बि आध्यात्मिक आहे, उनखे आध्यात्मिक बणाए सघिबो आहे। त मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल बाइबल चए थी कि परमेश्वर इंसान खे पंहिंजे स्वरूप में ठाही, मतिलबु जीअं परमेश्वर आहे उअं ई इंसान खे बि ठाही, पंहिंजी आत्मा विधाई, त उहे गुण बि जेके आहिनि असां इंसान में ॾिसूं था, उतां बि असां सम्झी सघंदा आहियूं कि बाइबल जेको आहे उहो सत्य थी ॿुधाए पई, सच थी चए पई। इन जे अलावा बाइबल असांखे टियों सबूत इहो बि थी ॾिए पई कि इंसान ऐं जानवर में ॾाढो वॾो फ़र्क़ु आहे। बाइबल चए थी पई कि इंसान खे ई ख़ाली परमेश्वर पंहिंजे स्वरूप में ठाही, पंहिंजी आत्मा हुनजे अंदरि विधाई, कंहिं जानवर में हुन पंहिंजी आत्मा न विधी। इन जे करे ई असां अॼु इन ॻाल्हि खे बि सम्झी सघूं था कि कोई जानवर जेको आहे उहो रचनात्मक कोन्हे परमेश्वर वांगुरु। कोई जानवर जेको आहे उनजे अंदरि बुद्धि कोन्हे। हा, उनखे कुझु थोरी यादि शक्ति आहे, उहो यादि शक्ति सां हलनि था, पर उन्हनि जे अंदरि बुद्धि कोन्हे, उन्हनि खे काई ॻाल्हि सम्झाए न सघिबी आहे। जीअं त 5 × 5 25 थींदा आहिनि, कॾहिं बि कंहिं जानवर खे सम्झाए कोन सघिबो आहे, छो कि उनजे अंदरि इहा बुद्धि कोन्हे। इन जे अलावा तव्हां ॾिसंदो जानवर जे अंदरि विवेक न हुजण जे करे उनखे कॾहिं बि अनैतिकता ऐं नैतिकता जी शिक्षा न ॾेई सघिबी आहे। छा सही आहे छा ग़लति आहे उनजी शिक्षा उनखे न ॾेई सघिबी आहे। छो कि जंहिंजे अंदरि आत्मा आहे उनखे ई इहे सभु शिक्षाऊं ॾेई सघिबियूं आहिनि, उनखे ई नैतिकता ऐं अनैतिकता जे बारे में सम्झाए सघिबो आहे। ऐं इन जे अलावा तव्हां ॾिसंदव कि कंहिं बि जानवर खे आत्मिक या आध्यात्मिक उनखे न बणाए सघिबो आहे। छो कि उनजे अंदरि आत्मा कोन्हे। ऐं बाइबल स्पष्ट थी चए कि सिर्फ़ु इंसान ई आहे जंहिंखे परमेश्वर पंहिंजे स्वरूप में ठाहियो, जानवर खे न। ऐं हितां बि असां सम्झी सघूं था कि कंहिं बि ग्रंथ ऐं कंहिं पंथ में इहे जानकारियूं लिखियल कोन्हनि कि इंसान खे परमेश्वर कीअं ठाहियो। ऐं असां पढ़ूं था पिया ऐं सम्झूं था कि इहे सिर्फ़ु बाइबल में लिखियल आहिनि। ऐं अॼु असां इनखे सम्झी सघूं था कि इहे ॻाल्हियूं सभु सही आहिनि जेॾी महिल असां थोरो सोचणु वेंदासीं। इन जे अलावा मां तव्हांखे हिकिड़ो ॿियो सबूत थो ॾियां पियो। बाइबल ॿुधाए थी पई, लेवी व्यवस्था जी पुस्तक जे अंदरि 17 अध्याय में
इंसान जे बारे में उते लिखियलु आहे कि जेको इंसान जी जान आहे उहो उन जे खून में आहे। मुंहिंजा प्यारो, सोचे ॾिसो थोरी देरि लाइ, अॼु त असांखे ॾाढो सवले तरीक़े सां इहा ॻाल्हि ख़बर थी पइजी वञे पई कि हा, जान जेकी आहे उहा खून में थी वसे पई, छोकी अॼोकी तारीख़ में लेबोरेटरियूं ऐं विज्ञान एॾो विकसित थी वियो आहे जितां असांखे ख़बर पइजी वई। पर सोचे ॾिसो कि अॼु खां 4,500 साल अॻु जेकी बाइबल में ॻाल्हि चई वई आहे परमेश्वर जे द्वारा, परमेश्वर जे दास जे द्वारा, उनखे कीअं ख़बर पई कि जान जेकी आहे उहा खून में थी बसे पई। मुंहिंजा प्यारो, परमेश्वर चए थो छोकी मां ठाहियो आहे, मूंखे ख़बर आहे कि किथे छा कीअं आहे। मुंहिंजा प्यारो, इहे सभु ॻाल्हियूं जेके आहिनि इहे सबूत जे तौर ते परमेश्वर असांखे ॾिनियूं आहिनि ताकी असां आसानीअ सां विश्वास करे सघूं कि बाइबल जेको आहे परमेश्वर जो वचन आहे, हिन में जेको लिखियलु आहे उहो सभु सच आहे। अगरि जे विश्वास कंदासीं त असां 100% वञी करे परमेश्वर सां गॾु वञी मिलंदासीं। इन जे अलावा मुंहिंजा प्यारा, मां तव्हांखे कुझु सबूत ॾिना, पर मां तव्हांखे एॾा सबूत ॾींदुसि ईंदड़ समय में ताकी तव्हांखे आसानी थिए बाइबल जे मथां विश्वास करण में, उन जे रस्ते जे मथां विश्वास करण में। ईंदड़ समय में असां कुझु सबूत ॿिया बि ॾिसंदासीं। परमेश्वर तव्हांखे आसीस